सिंध जो बहितरीन ऐं नाले वारो रागी मुनीर महर। मुनीर महर पंहिंजे हिकु इंटरव्यू में चयो त मौसीक़ी सां तमामु घणो प्यारु आहे। दुनिया जे कहिड़े बि कुंड में रहां पर मौसीक़ी मूंसां गॾु हूंदी आहे। रागी मुनीर महर पंहिंजे हिकु इंटरव्यू में वधीक चयो त सभ खां पहिरियां मूंखे PTV ते 1996 ईस्वी ते ॻायल गीत रागी मुनीर महर चयो त ढगो पेर पेरां मुंहिंजो गीत वरी KTN ते बि काफ़ी मक़बूल रहियो। काफ़ी गीत KTN लाइ रिकॉर्ड कराया जेकी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हलंदा रहनि था सिंधी TV चैनलनि ते। मुनीर महर पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो इंडिया, दुबई, पाकिस्तान समेत केतिरनि ई मुल्कनि में करे चुको आहे। मुनीर महर मुतालिक़ वधीक ॼाणण जे लाइ असांखे कमेंट्स कंदा ऐं वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।